घरनि जूं लाज़मी आहिनि छो जो उहे चौकाट जो जेके एमार्क्स असांखे वर्ल्ड बैंक क्लियर करे ॾिनियूं आहिनि अगरि असांजी टीम काई बि जे हिकिड़ी महिनास कोई ते हटी वई त 1,24,000 औरत मां काई औरत ॿाहिरि न थी ऐं जॾहिं 2012 खां रोडनि ते असांजो इदारो आहे जंहिंमें हथ जो हुनर हूंदो आहे उन्हनि जूं अॼु हिते लीडर आहिनि जिन जूं ग्रुप ठहियल आहिनि 20 खां 25 अॼु जो ग्रुप आहे जेके महीने में लख रुपयो बि कमाए सघनि थियूं ऐं उहो असांजो SRSO जे दुकान ते सेल थींदो आहे कराची इस्लामाबाद जेके वॾा प्रोग्राम थींदा आहिनि वो असांजो हथ जो हुनर ठहियल हूंदो आहे ऐं उहे अॼु पंहिंजो हुनर मां पैसा कमाए ऐं पंहिंजे तंज़ीमनि जे लाइ कमु कंदियूं आहिनि अगरि तव्हां कंहिं बि भाइरनि खे ॾिसणो आहे त तव्हां सां मां इहो जेको आहे चैलेंज थी कयां हिकिड़ो मां वाइदो थी कयां तव्हां हलो हर हिक दर ते मां तव्हांखे वठी हलां सबूत सां तव्हांखे ॾेखारियां त हा वाक़ई हे अॼु असांजूं करनि थियूं कमु या इन जूं रुॻो ॻाल्हियूं आहिनि ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त पहिरियां असांजी काई बि अॼु चूंड बि हिन जी जेका असां तारीफ़ घणो ज़िक्र नथा कयूं जो असां जे तरफ़ खां तंज़ीमूं ठहियल आहिनि अॻिते पाण ठाहियूं पर तव्हां हिते तव्हांजो घुराइण जो मक़सदु इहो हुयो त तव्हां हिकिड़ी नंढड़ी मुलाक़ात करे फर्दर हिकिड़ी शुरूआत कई आहे तव्हां पंहिंजे तरीक़े सां पंहिंजे टाइम सां पंहिंजे सहूलियत सां तव्हां कॾहिं बि अचो था वञो था स्पेशल टाइम कढो था ॾाढी महिरबानी जेकॾहिं तव्हां पंहिंजे कम करे वञो था त इन दिलि सां राब्तो करे असां तव्हांखे फैसिलिटेट करे सघूं था तव्हां हुते वञी करे ऐं तव्हां पंहिंजे टीम सां पंहिंजे कैमरा सां जंहिं अंदाज़ सां जंहिं लहजे सां ॻाल्हाईंदियूं आहिनि असांजी वॾी वॾी कामयाबी आहे त असां पंहिंजे भेनरुनि खे उहा ज़ुबान ॾिनी आहे जेको असां चाहियूं था त असां जो इदारो जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त असां इहो था गांव ॾियो त भई तव्हां असांजी चीज छॾियो ऐं तव्हां पंहिंजे पाण ते पाण बीहो इहे प्रोजेक्ट असां विच वारा माण्हू आहियूं प्रोजेक्ट वठी असां तव्हांखे पहुचायूं तव्हांजी एतिरी कैपेसिटी थी वञे तव्हांजा नौजवान छोकिरा छोकिरियूं जो हाणे पंहिंजा प्रोजेक्ट पाण वठो था तव्हांजे दरा तंज़ीमूं तव्हांजो रजिस्टर्ड हाणे इहा ॻाल्हि ख़ुदि डोनर खे पसंदि आहे त जेकॾहिं बेनिफिशियरी डायरेक्ट असांखे प्रोजेक्ट लिखे थो असांखे डायरेक्ट असां सां ॻाल्हाए थो असां डायरेक्ट लिखी ॾियूं जेको विच वारो माण्हू आहे उहो माइनस थी वञे त डोनर ऐं बेनिफिशियरी डायरेक्ट तरीक़े सां आम्हूं साम्हूं थिए सो अॼु जी बि महिरबानी आहे टाइम कढियो आहे माना मूंखे पंहिंजो जेको एक्सपीरियंस आहे त जेकी गुरबत आहे या जेके ॾुखियारियूं आहिनि उहो इंसान खे अञा घणो मज़बूत कंदियूं ख़वातीन जंहिं सां असां कमु कयूं था ऐं उहो हिकदमि निकिरी अचनि थी त हुनजो इहो ॾाढा ॾुखियारी हुनमें विल पावर ऐं रेज़िलियंस तमामु घणो हूंदो आहे तो मां अॼु जो शुक्रगुज़ार आहियां तव्हां सहाफ़ी जा स्टाफ असांजो मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे मुंहिंजे घर में इहो आइडियो जेको सुबुह शेयर कयो त आसिफ़ जो हुयो असां हिकिड़ो हिन खां पहिरियों आइडियो कयो होसीं बदीन में असां बदीन जे साहबनि खे SRS जो कमु ॿुधायूं ऐं उन खां अलावा ट्रेनिंग जो बि हूंदो आहे तव्हांजी बि ट्रेनिंग असां पंहिंजे तरफ़ां कराइण था जेके पार्टिसिपेट SPHF जा इंजीनियर उन फोटो में सभु कुझु सम्झी पिया आहिनि जियो टैगिंग ते हू हुनजी लाइव तस्वीर बि कढी सघनि था जॾहिं रिजेक्शन जो रेशो फर्द जो पिरामिड वाल बि कोन्हे ऐं चौकाटियूं बि न आहिनि तस्वीर वही मथे उहा मोटी न उहा ख़ाली मोटंदी न उहा एक्शन रिकमेंड करे मोटंदी त इहा तस्वीर कढी छो हिन में जॾहिं इहे ॿुधल बि हुई ॿुधायल बि आहे अचे बि क्लियर थिए त तस्वीरनि कढी छो पोइ हुनखे वार्निंग रिकमेंड थींदी आहे सैलरी बि मिलंदी आहे ऐं अॻिते ॿियो बि एक्शन हुनजो थींदो आहे इन केस अगरि उहो रिपीटेडली अचे थो त उनखे असां कंटिन्यू न रखंदा उन छोकिरे खे उनजी मजबूरी हूंदी आहे कम्यूनिटी खे असां सम्झाईंदा आहियूं कोशिशि कंदा आहियूं SPHF जो इहो हुयो ऐं ॿियो आहे असां वटि इंट्रस्ट फ्री लोन IFL जेके चवंदा आहियूं उहो बि असां कम्यूनिटी सां गॾिजी करे कम्यूनिटी जे हुन में ईंदी आहिनि तंज़ीम सां कंदा आहियूं तंज़ीम ठहंदी आहे हुननि जी कम्यूनिटी ऑर्गेनाइज़ेशन कम अज़ कम 5 खां 6 माण्हू हूंदा आहिनि ज़्यादा में ज़्यादा 20 माण्हू हूंदा आहिनि उहे बि 28 यूनिवर्सिटियुनि में असांजो इंट्रस्ट फ्री लोन मिले थो ऐं ॿियो आहे PM इंट्रस्ट लोन